यअसल कुफ़ार मिन असहाबिल क़ुबूर मुश्ताक अहमद भट्टी से कबर वारन खां काफ़िर मायूस आहिनि। केर मिठा कहीं ॿुधायो? न न ॾाढा चयो ज़ोर सां चयो। बिली मेहरबानी कयो कॾहिं बि मूं मिस्कीन खे न हुकुम कयो तकरीर ला त वॾो टाइम रखो, घटि में घटि मुंहिंजे कद बि ताहरत रखो न। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तिर तिर मां न कंदो आहियां, 2 मिंट उथी भोलियो वञनि मूंखे मज़ो न ईंदो आहे। अबा कबर वारनि खां मायूस केर आहिनि? क़ुरान थो चवे साईं। अदा तो सदले वारो कोन मिलियो, पुछो तो जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कमा यअसल कुफ़ार मिन चओ न असहाबिल क़ुबूर कबर वारनि खां मायूस केर? काफ़िर। पर मोमिन चए थो त भली 1000 साल छा, 1400 साल छा, 1500 साल छा, करोड़े साल खुदा क़यामत जे करे नथो करे मर्ज़ी वारो आहे त कबर वारो करोड़े सालनि में कबर में रहंदे बि जीअं दुनिया ते रहंदे फैज़ ॾींदो हो ईअं पाण बि ॾेई सघंदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुठो साफ़ वाज़ दलील ॿुधायो मां, जेको तुंहिंजे अकुल में अचे, तुंहिंजे सम्झ में अचे, तुंहिंजे ज़हन में अचे त अल्लाह जे हेॾे कामिल वली हज़रत ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती जिल्लो कढी फैज़ वरितो, हुनजो अक़ीदो हो त कबर वारो फैज़ ॾींदो आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं मखदूम बिलाल बि कबर पाक में रहंदे रुॻी ज़ियारत करण वारे खे छा ॿाहिरियनि खे बिजे नज़र खणी निहारे त ॾिसंदो। सुभान अल्लाह। वाक़ियो ॿुधायां तव्हांखे। मंगनार फ़क़ीर खे चऊं त दोहल न वॼा, चई मौली साहब तहीं बि सफ़ा कहर ते चढ़ी बीठा आहियो। क़ुरान में किथे लिखियल आहे दोहल दाल हे लाम, 3 अखरनि खे पेश दोहल। खोलियो क़ुरान, ईअं त तव्हां कोन कंदव न? भाउ ॻाल्हायो कोन कंदव न? मखदूम बिलाल जी ॻाल्हि, मखदूम बिलाल साईं न्या साहब कहिड़ी सदीअ में हो ॿुधायो न? नाई हिन खां इन करे पुछो त मुंहिंजो लिखियल पढ़ियल आहे। ख़ासि करे वरी हज़रत साईं अमीर हैदर शाह इन ज़फ़ कमज़ोरी बीमारी जी हालत में हिन महफ़िल में आयो, माना हिन जी मुहबत हुई न, का बि शइ छिके आई न त वॾो माण्हू, पैसे वारो माण्हू, ताक़त वारो माण्हू पंहिंजे जाइ ते, आले रसूल जो शरफ़ पंहिंजे जाइ ते, हूअं वरी डंडे वारा बि आहिनि। हा ईअं न त कोई मिड़ई चाचो छुगरू न, पोइ बि आयो, माना हिन जी हुननि सां मुहबत आहे। वरी उन जी मोट बि हा मिली, ऐं उहे मुरीदनि बिलाल सुहिणे जा। चओ सुभान अल्लाह। हिननि खे तारीख़ यादि हुजणु खपे, तफ़सीली बयान यादि हुजणु खपे त वाकई असांजे मुहबत वारनि जो जेको मुर्शिद आहे उहो कॾहिं ॼाओ, कॾहिं दुनिया तां शहीद थियो, छो शहीद थियो, केतिरियूं जफ़ाऊं ॾिठे, केतिरा मैदान मल्हाए, कीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। असांखे बि उन तरीक़े ते अमल करणु खपे, उन तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारणु खपे, उहो सिहन रखणु खपे। हज़रत मखदूम बिलाल दुनिया तां बुरको मटाए चुको आहे, कुझु साल थी विया हुआ, संदन हिकु न्याणी अञा ज़िंदा हुई। गंबट खां परियां खुहरा मखदूम सरबाहन नबी करीम जे चाचे हज़रत अब्बास जे औलाद मां आहिनि, हाशमी अब्बासी सरबाहन। उन बुज़ुर्गनि मां हिकिड़ो बुज़ुर्ग हो जेको 4 नंबर गादी नशीन हुयो, उनजो नालो हो मखदूम अब्दुल ख़ालिक। मस्जिद में वेहंदो हो, मुराक़बो कंदो हो, मुराक़बे में ई वेठो आहे, हिन मुंडे निहारियो, मुराक़बे में ई वेठो आहे त मदीने तय्यबह में दुनिया तां रहलत करण खां पोइ 100 साल महबूबन रूहानी तौर पंहिंजे चइनी यारनि खे फरमायो त हलो त सिंध में हलो। सुभान अल्लाह। जे अॻियां हिकिड़ी अपील कंदुसि, लॻे त इएं पोइ त सुभान अल्लाह नथा चओ, उहा ख़ुदा करे मञो। सुभान अल्लाह। हिकिड़ो मूं क़ुरान पाक जे तफ़सीर जो पहिरियों जुल्द आंदो आहे 28 पारनि ते, उहो ख़रीद कयो। तूं किथे वेठो आहीं मिठा? हिते न, वरी मेराज वारे में जलसो खणी रखिजां, कुझु त असां मोल में खे बि वात चसो त करायो न, हिकिड़े धक सां सभु शिकार कोन थींदा आहिनि। ॿुधो ॿुधो,
ओ तफ़सीर तव्हां ख़रीद कयो 10 कापियूं आहिनि घणो न हिन जलसे में 10 अहिड़ा मुजाहिद हूंदा जेके क़ुरान करीम जो तफ़सीर ख़रीद कंदा मूंखे उमेद आहे वधीक छोकिरो खणी हले त ॾिसां त केतिरो शौक़ु आहे हिते पोइ वरी ॿियो टियों वरी हाल पोइ पियो थींदो निमाज़ जे टाइम में अधे न्याज़ चयो त 3 बजे ताईं त भला खणी निमाज़ खे पोइ ते कजो मूं चयो मूंखे डपु थियो त हिते कंदा हाणे 4:45 बजे जुमूं मतां निमाज़ खे देरि न थी वञे दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾो आवाज़ कयो वॾो आवाज़ कयो सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्त हेॾे निहारियो महबूबन जी सिंध ते ख़ुसूसी मेहरबानी ज़ोर सां चओ काल रात बदीन में मूं पे सिंध जे बारे में ॻाल्हि कई हिकिड़े मुंहिंजे महिरबान वरी मूंखां पोइ चयो न साईं कल में पढ़ण वारा सभु मुस्लमान आहियूं मूं चयो मूं काफ़र त कंहिं कोन चयो सिंध जी सरज़मीन मर्दम ख़ेज़ सरज़मीन ज़मीन कणक बि ॼमाईंदी वण बि ॼमाईंदी पर सिंध वली ॼमाया एक रसाले मूं ॾिठो त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हा थधरी हीर पे लॻी कंहिं चयो साईं यमन जी असां चयो न सिंध जी हीर आहे चओ सुभान अल्लाह पर भली ख़ुदा जे नाले सिंधी कुता वेढ़ाइण छॾियो चोरियूं करण छॾियो ग़रीबनि जे घरनि में घिड़ी मिस्कीननि जे ॿचड़नि में रीहूं न विझो मथां कहार जो कहर कर पाण खे संभालियो पाण खे सोचियो पाण खे सुधारियो त जंहिं सरज़मीन खे मदीने वारे ग़ाइबान अखियुनि खां असांजे अखियुनि खां ग़ाइबान हुआ अञा ज़ाहिरी तरह दुनिया ते असां त अञा आया बि कोन हुआसीं हबीबनि दुआऊं कयूं यादि बि कयो बल्कि बाज़ उलमा लिखियो आहे त ही जो चवनि काली कमली वाले काली कमली अजर को सिंध जो हिते सुभाणे अलाह न चई छो त चयमि त चोरी न करे ज़ोरी न करे ज़ुल्म न करे नाहक न करे ग़रीब जो रत न पी मिस्कीन जो माल न खा त ठरी न पर थोरो खोर सां वेही ॿुध हबीबन करीम जा आशिक ही सरज़मीन सिंध जेका आहे सा मर्दम खे ज़मीन आहे हिन ते अल्लाह जा वली परे परे खां पंधरा करे आया नबी करीम जी ज़ात फरमायो सिंध में हलणो साईं भली हलो चओ सुभान अल्लाह चओ ज़ोर सां चओ असां चयो मां थो वठां मुंहिंजो तूं छॾ ॿिया बि त ॾिसां त के क़ुरान करीम जे क़दर वारा आहिनि या मुल्क भींग थी वियो आहे दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हबीबन जो रूहानी इरशाद आहे हज़रत नबी करीम जा परवानो आशिको मुड़े निहार जो सहाबा जो क़िबला हुकुम कहिड़े रस्ते सां हलबो हाणे अदा तव्हांजे ॻोठ जो नालो छा आहे घणी परतो पवर हिन ॻोठ ते अचण जा कई रस्ता हूंदा हेरपुर खां अचबो त हुतां दादो खां अचबो त हुतां हेॾां बि के रस्ता हूंदा कई रस्ता हूंदा हबीब सिंध में हलो था रस्तो कहिड़ो फरमायो बगदाद वारो कहिड़ो बगदाद शरीफ चओ मुंहिंजा जानी बगदाद वारो कहिड़ो बगदाद वारो दोस्त मुतदम न वरतिया दस्तगीर जी अल्लाह अकबर दोस्त मुतदम न वरतिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहय दीन मीर जी दोस्त मुतदम न वरतिया दस्तगीर जी चओ सुभान अल्लाह हसब नसब में मथे उन सां पुॼे ॿियो को किथे हसनी हुसैनी वीर जी
दोस्त मुतदम नवरतिया दस्तगीर जी दोस्त मुतदम नवरतिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिदम दीन मीर जी दोस्त मुतदम नवरतिया दस्तगीर जी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं बगदाद में आया तू किथा अकबरा हाणे किथा हलबो फरमायो सेवन खा सुभान अल्लाह सैयद उस्मान मरवन चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तशरीफ फरमा छा हाणे केॾे हलबो खोड़न में मखदूम हन मुझे चाचे अब्बास जा औलाद आहिनि 222 ॼणा मुझे दीन जे बुलंदी ला शहीद थिया आहिनि सिर सदको कयो अथनि उन्हनि जे औलाद मां चौथों गादी नशीर अब्दुल खालिक नाले मस्जिद में मुराको करे वेठो आहे मदरसे जे आलिम फाज़िल खे उलमा पग ॿधाईंदा हाफ़िज़ खे हाफ़िज़ ॿधाईंदा को मरियो त हुन जे वॾे पुट खे ॿाहिरि पग ॿधाईंदा गादी नशीर खे वरी मुरीद पग ॿधाईंदा पर हिन मखदूम खे मां मोहम्मद पाण थो पग ॿधायां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह मुंहिंजा सुहिणा नबी तुंहिंजी क़द्र दी निगाह तुंहिंजो पंहिंजे प्यारनि सां केतिरो प्यार तशरीफ़ फरमा थियनि था मखदूमनि जी मस्जिद जी पुछां नंढो हिकिड़ो वाह वहंदो आहे अब्दुल सलीना हल उन जे पासे में पुछां कि माशाअल्लाह रूहानी तंबू लॻो आहे मदीने वारे घोट मंज़िल कई आहे सहाबे किराम वेठा हल फरमाइनि था सैयद उस्मान जी आका मखदूम मस्जिद में मुराक़िबे में वेठो आहे वठी अची सॾु कयसि मखदूम जी साईं दुनिया मुस्तफ़ा ला तड़पंदी रहे महबूब अचे तुझो भाग आज मुस्तफ़ा पान कुर्ब जा कदम भरे आयो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाँ हाँ साईं फरमायो हल आया महबूब फरमायो अब्दुल खालिक जी जा आका तुझे वॾनि मुझे चाचे जे बचरन 222 ॼणनि शहादत कबूल कई मुझे दीन जी बुलंदी जे लाइ मुझे इस्म इश्क खे वधाइण लाइ मुझे दिल घुरियो मां तोखे पग ॿधायां पहिरियों वर पीअ ॾिनो ॿियो अबू बकर सिद्दीक़ ॾिनो टियों उमर फारूक ॾिनो चौथों उस्मान गनी ॾिनो पंजो हैदर करार ॾिनो छहों अब्दुल कादिर जीलानी ॾिनो सतों कलंदर शहबाज जी पग पूरी कई हबीबन करीमन प्यार दी रवानगी कई सुबुह जो मखदूम ने फ़ैसिलो कयो त हाणे असां मां जेको बि पग ॿधंदो गादीअ ते वेहंदो उहो कलंदर जे दरवाज़े ते हले छो त पोयूं वर उन ॾिनो आहे हाणे तयारी पिया कनि संदन मुरीद हो वॾेरो मोहम्मद कोहड़ो जो नालो इन जे करे पियो अयूब कोहड़े वारा पोइ लॾे आया असल उते जा हुया उन मोहम्मद कोहड़े खे चयूं त असांखे ज़ाहिर न कर तूं तयार थी पुछनि त केॾे था वञनि जी वॾेरो मोहम्मद वञे थो कलंदर जे ज़ार ते रवाना थिया हल दरिया टपी बसा कनि त हज़रत मखदूम अब्दुल खालिक फरमायो त सुहिणे कलंदर ॾे पोइ था हलूं अवल हलो त मखदूम बिलाल ॾे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। केतिरो पंध परे उन दौर जी मां पतला कर ईअं खणी सम्झो त 2 मेल खनि दादू ऐं मखदूम जे दरगाह जे विच ते कंहिं मैदान ते लही पिया मानी खां पोइ हलूं अञा लथा त हिकिड़ो माण्हू घोड़े खे डोड़ाईंदो आयो ओ वॾेरा ओ मोहम्मद खुहड़ा मखदूम बिलाल जी न्याणी जेरिया उन दरवाज़े ते माण्हू मोकिले चयो आहे त बाबा मूंखे ॿुधायो आहे त मखदूम अब्दुल खालिक परे वेठो आहे महिमान थियो आहे चओसि वॾेरे जी मानी न खाए मूं बिलाल जी दावत खाई सुभान अल्लाह। कब्र में पहुता त मिड़ई ख़ैरा को मुंह तो जरा थोड़ी न हैरान थी विया मखदूम साहब फरमायो त साईं खे अर्ज़ कयो त असीं मानी खाईंदासीं पर तकल्लुफ़ न थिए जेको आम लंगर पियो हले उहो खाईंदासीं पर बिलाल जी महिमान नवाज़ी ही उनजी अंदरूनी इरशाद जो पावर हो हेॾे निहारियो मुंहिंजा भाइरो महिमान ईंदा तव्हां उन्हनि खे मिलो भली पर 2 मिंट मूंखे पंहिंजो टाइम ॾियो त मां अर्ज़ करे वठां
अल्लाह ताला जा बान रहो हबीब करीम जा आशिक ओ लंगर जो खाधो ते हैरान थी विया जण के बादशाह जी दावत हुई पोने का पो हजरत कलंदर शहबाज थी विया त मु अर्ज पे कयो मुझे मिठे भा के सामू वेठल कुर्बदार के नौजवान या कर बढ़िया मुजरो तो हुआ यो अकीदो रखे छड़ो त हजार करोड़ साल गुजरल एक कब्र में अंदर पूरल इनन के मिट्टी न खाईंदी जे कने अल्लाह जा प्यारा आहिन चवंदे केथो थी सघे मां थोरो मिसाल तो ॾियां अल्लाह जो क़ुर अॻियां रख 15 पारो खोल सूरे कहफ के पढ़ अल्लाह उन जवान जो बयान थो करे जेके नौजवान हुआ वक्त जे बादशाह घोड़ा जो काफर थियो चवण लगा साली पैदा न थियो झुक नहीं सकता मुसलमान गैर के आगे कभी झुक नहीं सकता मुसलमान गैर के आगे कभी है रवा इस्लाम में बस रब का बेका सुजूद आवाज थोड़ो बता महबूब करीम जा उम्मतियो नौजवान हा हुया पे परे परे जा टिरियल को किथा वो किथा आयो एडे ने आयो अचे के वन जे हेठा गड था साईं तू के रही मां फलाणो तुझी जात मुझी फलाणी तुझो नालो मुझो फलाणो बुधायो त कान पूरी गड था हूं बादशाह जे तो या काफर तो या मां कत्ल कराई जागो त क्यों का गाल काने का जने असा काफर खां कुफर खां मुंह मोड़ियो आ हलो के जबल जे चुर में हली यार के याद हलिया ते को कुत्तो हिन जे पुठियां थियो हली हेतर हयूं कुत्तो हलंदो कुत्तो के माण्हू के ॾिसंदो त वरी उलरूं कंदो या बह कंदो असांखे ज़ाहिर करे विझंदो ही हले छो तो ॿ टे भेरा मोटायो ही मुंहिंजे अॻियां छा आहे बा माण्हू त नाहे पर हिन खे ठाहियो अहिड़ो व्याजो मुंहिंजे हल्के आवाज़ खे अलाह किथे ॿुधी जेकॾहिं हिन खां मिस्त्री ॻाल्हाए सघे थो त ख़ुदा बि कंहिंखां ॻाल्हाए त ॻाल्हाए चओ जे माण्हू खे गुंगो करे त करे छॾे खोड़ गुंगा उन कुत्ते जी ज़बान में अल्लाह कुवत ॻाल्हाइण पैदा जतो ख़ुदा जा बान रहो नौजवानो छो था मूंखे मारियो तूं हलंदे बहकंदे ॿोली उन जी पर हिकु शाइर वरी पंहिंजे शेर जे रंग में ॿुधायो चथो न मैं भूका न मैं टूका और न मैं शोर मचावा शायद सदके नेका लौका मैं भी बख्शा जावा मां कोन थो हलां मन अव्हां जे सदके मूं कुत्ते ते बि करम थी हाणे इहा ॻाल्हि त शाइर कई क़ुरान छा ॿुधायो वक़ल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिल वसीद कुत्तो न गार जे अचण वारे दरवाज़े खां जंहिंखे क़ुरान चांठ करे छॾियो आहे उते अचे पेर अॻियां अॻिते डिघा करे पोयां पेर वराए जे वीचारो सुम्हंदो आहे या डिघो थींदो आहे ईअं डिघड़ो थी ॻिची हीअं करे जो वेही रहियो अल्लाह ताला उन गार वारनि खे 309 साल ताईं ज़ाहिरी तरह रूह परवाज़ कराए छॾियो दरवाज़ो बंदि थी वियो अल्लाह जो क़ुरान थो ॿुधाए वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातश शिमाल वक़ल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिल वसीद मलाक खे मोकिलींदा हुआसीं उन्हनि जा पासा उथलाईंदो हो 309 साल न वधिया न शह पर वधिया जे ॾाढ़ी हुई तीअं हुई न रत फिरियो छा रखो इल्म रखो अन पढ़ियल थी बि करे ॼाण रखो मज़ो पोइ हबीबे करीम जी ज़ात बरकात उम्मतीयो तूं वेह न तूं सम्झ में कोन मां कुझु ॻाल्हायां पोइ साईं वारनि खे ॾे हिन दौर खां कुझु दौर अॻु में मुड़े निहारियो कादियानिन जो फितनो दुनिया ते हलियो
शियो सुन्नी देवबंदी बरेलवी अहल हदीस ये इख्तिलाफ पंहिंजे जाइ ते पर इहो सभिनी जो अक़ीदो हिकु आहे त मदीने वारे खां पोइ कंहिं बि क़िस्म जो नबी न थी सघंदो। ॻाल्हायो नबी ज़ोर सां न थी सघंदो। पर सिंधी ज़बान में सुन्नत जमायत जो इन मौज़ूअ ते किताब लिखियल न हो। रब करीम मूं गुनहगार ते महिरबानी कई, मूं 99 क़ुरान करीम जे आयतुनि जे दलीलनि सां इहो किताब लिखियो। सिर्फ़ क़ुरान जा दलील, हदीस वरी ॿिए हिसे में, सहाबनि जा अक़वाल उलमा जा 3 हिसे में इंशाअल्लाह, पोइ यको गॾे बि थी सघे थो अॻिते अची वञे। पर फ़िलहाल इहो किताब 99 आयतूं आहिनि जिन मां साबित आहे त मदीने वारे खां पोइ कंहिं बि क़िस्म जो नबी तव्हांजो अक़ीदो इहो आहे। पर थधा आहियो रुॻी ॻाल्हाइण में, ॿियो कुझु कोन्हे। हिकिड़े वीचारे मौलवीअ खे वठी आहे निकाह पढ़ण लाइ, जंहिंजो निकाह पियो पढ़े उहो वीचारो को कंहिं संगत में वञी करे जेल खाई आयो हो। जज साहब खे पुछियुसि त तो ही ॾोह कयो आहे? ॿियनि चयसि तूं मञ जां, असीं तोखे छॾाईंदासीं, असीं कोन मञ, तूं मञ जां, मरी भला टरे। चइसि हा तूं इहो ॾोह क़बूल कई थो? चइसि हा मूं क़बूल कयो। हलो 3 साल थी पिया। चई भला हुननि क़बूल न कयो त छुटी आहे, मूं क़बूल कयो फांसी वियुसि। ठीकु आहे, जॾहिं निकितो त पीउ चयो त हिन वीचारे खे हथी को कयां, शादी करांसि, रुले पिने न, वरी न जेल में पियो वञे। वठी आया, मिटी थी वई। मौलवी साहब निकाह पढ़। साईं हा अब्बा फलाणी नाले फलाणे जी न्याणी हेतिरे महर ते मुहम्मदी शरीयत मूजिब हिन वकील खे 2 शाहिद जे रूबरू वकील बनाए तोखे पंहिंजो मुड़ुसु करे क़बूल कयो आहे। चई तोखे क़बूल आहे? चई सुवाल ई पैदा नथो थिए। अरे हिन चरीअ खे छा कयूं? वरी महिनत करे सम्झाए वाह वठी आयसि। अब्बा तोखे क़बूल आहे? चई न। चरी 3 साल त टीप खाई आयो। पोइ वरी पीउ ॿाहिरि कढी वियुसि, ॼारण ते हथ, अब्बा घर उठंदो, बचड़ा थींदई, मां पीउ खां ख़ुशी ॾिसां। चई ठीकु आहे। वरी मौलवी साहब चयो अब्बा तोखे क़बूल आहे? चई जे हिननि खे क़बूल आहे त मूंखे बि क़बूल आहे। हा ईअं त कोन कंदो न, फलाणो वठो पोइ मां वठां। 50 रुपए में किताब मां हलायां पियो, हालांकि 100 रुपया रखां त बि रुपयो आया त लहे न। क़ुरान त अलाह छा थो लहे? तव्हां सभु वठो, को बि ख़ाली न वञे। जेको पढ़ियल न आहे सो बि वठे, मन हुनजो पुटड़ो पढ़े, को दोस्त पढ़े। अक़ीदो इहो रखो त मदीने वारे खां पोइ कंहिं बि क़िस्म जो नबी न थींदो, न थींदो, न। दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां पढ़ो, बुलंद आवाज़। मुझा भाइरो ही अल्लाह जा प्यारा वली, अल्लाह जा कामिल बाना हजरत भेटाए घोड़िया मखदूम बिलाल सुनो। ही असां तव्हां जा रहनुमा आहिनि, असां तव्हां जा रहबर आहिनि, असां तव्हां जा पेशवा आहिनि। इन्हनि इबादत कई आहे। मूं अर्ज़ बि कयो त वफ़ात खां पोइ दुनिया में रहलत करण खां पोइ बि इन्हनि सां वास्तो रहे थो, राबितो रहे थो, कनेक्शन रहे थो, ताल्लुकात रहे थी। उहे क़बरनि वारा जे कामिल सालिह आहिनि त ॿाहिरनि खे दुआऊं कंदा आहिनि, ॿाहिरनि लाइ वसीलो बणजंदा आहिनि, ॿाहिरनि खे फैज़ बि ॾींदा आहिनि। पर ॿाहिरां रहण वारो उहो बि जेकॾहिं ख़ुदा हुनखे नवाज़े त पंहिंजे क़बर में दफ़न थी पूरजन वारनि जे लाइ ख़ैर ख़ैरात करे, दुआऊं घुरे, क़ुरान पढ़े, ज़िक्र करे, उनजो दर्जो ॾे, ॿियो दर्जो मिली सघे। थोरो सुभान अल्लाह चई, कुछ आवाज वधा, कुछ आवाज वधा। मुझे हबीब जा आशिको उनजो दलील भी कुरान। अल्लाह फरमाया तो पे वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीन आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम।
हिकड़ा दुनिया तां वफ़ात करे विया, ॿिया बाद में आया, जेके बाद में आया छा चन मुंहिंजा मौला असांखे बि बख़्शो कर, असांखां जेके अॻु में ईमान सां विया उन्हनि खे बि बख़्शो कर। रब चए थो अॻियां जे लाइ दुआ घुरो, या दुआ दर्जे जे सूरत में उन्हनि खे मिले थी, अव्हां जे तरफ़ां हुननि खे फ़ाइदो पवे थो, हुननि खे अजुर मिले थो। जे गुनहगार आहिनि त गुनाहनि जी माफ़ी मिलंदी, क़बर तंगी आहे त कुशादी थींदी, पर जे नेकोकार आहे त उन जा वरी रब जन्नत में दर्जा बुलंद कंदो आहे। हिकिड़ा माण्हू चवनि था बाबा इमामनि खे क़ुर पाक जो ख़त्म छो था ॾियो, उहे के गुनहगार आहिनि छा? सम्झो था ॻाल्हि? उन्हनि जे नियत में आहे अकाल में क़ुर पाक सिर्फ़ नेक लाइ, गुनहगार लाइ। पर मां मूंखे अर्ज़ु कयां माशाअल्लाह हींअर दुनिया में वॾो शूर अची वियो आहे, होशियारी अची वई आहे। तव्हां पंहिंजे कंहिं ॻोठ जे इलाइक़े खे चङे खे दावत ॾींदा आहियो, पोइ हुनखे अजरक पाराईंदा आहियो, छा हुनखे अजरक जी बुखा कोन ॻाल्हायो आहे? उनखे तव्हांजे 5 पैसे जे हार जी बुखा, पर तव्हां हुनखे तुफ़ो ॾींदा आहियो, हदियो ॾींदा आहियो, खुशामद करे उनजी दिल खे राज़ी कंदा आहियो। तुंहिंजे मुंहिंजे तरफ़ां क़ुर पाक जो सवाब उन प्यारनि खे हदियो थी मिलंदो आहे, तोहफ़ो थी मिलंदो आहे, सवाब थी मिलंदो आहे। हू तुंहिंजे सवाब जा मुहताज भली न हुजनि, तुंहिंजे सवाब जा ज़रूरतमंद भली न हुजनि, पर एतिरो त चवंदा त असांखे फलाणे यादि कयो आहे, चओ सुभान अल्लाह। पोइ मुंहिंजा भाउ इहो सवाब, इहो दर्जो, इहो अजुर उन्हनि खे मिले थो, दुआ जो बि मिले थो। वरी जेकॾहिं अल्लाह जे नाले का ख़ैरात कर उहो दर्जो बि मिले थो। पर रोज़ त ख़ैरात कोन थी कजे न सही, हिकिड़ी ख़ैरात रोज़ करे सघे थो। उहा कहिड़ी? तव्हां दादू वञो, सोने मखदूम ते वञो, कंहिं ॿिए पासे वञो, रस्ते में को फ़क़ीर ग़रीब मिली वियो, तव्हां वधि में वधि घटि में घटि बि ख़ैर ॾेई सघो था, वधि में जेतिरो कयो, पर हिकिड़ो रुपयो रब जे नाले ते उनखे ॾियो। नियत इहा कयो त इहो दर्जो मुंहिंजे अब्बे खे मिले, या अम्मा खे मिले, या मुर्शिद खे मिले, उस्ताद खे मिले, फलाणे खे मिले। उलमा लिखनि था त उनखे त दर्जो मिलंदो, हिन रुपए ॾियण वारे जो नालो वरी ख़ुदा सखावत वारनि में दाख़िल करे हिन खे बि दर्जो ॾेई छॾींदो। दीन 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 यकीन आहे त ठव ई ठव लॻा पिया। सुहिणे नबी करीम जा उम्मती जो आशिको हिकु अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां ऐं हैरत में पइजी वई। हिकिड़े अल्लाह जी कामिल बाने खे पढ़े, उन जीत जे दुआ जे सदके रब मूंखे जन्नती बनाए छॾियो। तॾहिं मुंहिंजे सुहिणे अब्दुल लतीफ़ फरमायो त वखर ढेरऊं ढेर पर विहाईंदड़ वेसरा, कन विहाए वस कयो वखर वॾी वेर, पर कनी कंदे सेर वखर विकामी वियो। बीजा ते फरमाई सेवा कर समुंड जी, जिते जर वहे थो जाल, सवे वहन सीर में माणक मोती लाल, मासो मिलई माल त पूजारा पुर थिए। मुंहिंजा अदा, मुंहिंजा मिठड़ा भाउ, मुंहिंजे उमिरि वारो हई त भाउ हई, नंढो हई त मुंहिंजो बच्चो हई, वॾो हई त मुंहिंजे सिर जो साईं हई। पंहिंजे अक़ीदे खे सही रख, पंहिंजे नियत ते नज़र कर, पंहिंजे अमल जी इस्लाह कर, पाण खे सुधार। 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात, रुगी हाजी अली शेर क़बर जे हवाले न आहे, रुगी मखदूम बिलाल मज़ार जे हवाले न आहे। मां तूं बि हेठां ईंदासीं, उहो किरदार कर जो उन्हनि जे लाइ रब जी ज़ात रहमत जा दरवाज़ा खोले त तुझे दफ्तर में अल्लाह दर्जा लिखाए। हदीस पाक मुंहिंजे सुहिणे नबी करीम जी पाण फरमाइनि था त मुंहिंजा केतिरा उम्मती क़बर मां उथंदा, उन्हनि जे पुठियां नेकिन जा जबल पहाड़, वो निहारे चवंदा मौला ही नेकियूं किथां आयूं आहिनि, मूं त ही नेकियूं कयूं कोन हुयूं,
अल्लाह फरमाए दो बिस्तगफार वलदिक लक तुझे बच्चे तोला दुआऊं घुरियूं उन्हनि खे मूं नेकी जा जबल बनाए छॾियो खैरात ॾे अजरा दुआ घुर मां पीला हर रोज घुर 5 भेरा घुर 10 भेरा घुर अजरा ऐं वॾी ॻाल्हि मां तोखे ॿुधायां जो असां मौलवियुनि में बि अमल कोन्हे दुआ कयो ॿिया भला हन मूंखे रब हिन ते इस्तिक़ामत ॾे हमेशगी ॾे पाबंदी ॾे हर जुमे ते पंहिंजे अबे अम्मा जे क़बर ते वेंदो कर अबे अम्मा जे मज़ार ते वेंदो कर मुंहिंजे सोहरे नबी फरमायो आहे मन सार क़बर अबवई औ अहदहिमा फी कुल्ल जुमातन गफ़र लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही हेॾे निहारो मुंहिंजा भाइरो जेको हर जुमे ते पंहिंजे माउ पीउ जे क़बर ते वेंदो आहे अस्सलाम अलैकुम चवंदो आहे घड़ी खनि वेहंदो आहे माउ पीउ ॾिसंदा आहिनि ख़ुशि थींदा आहिनि दिलि विंदराईंदा आहिनि दुआऊं कंदा आहिनि नबी साईं फरमाइनि था उहो ज़ियारत करे माउ पीउ जे क़बर जी मोटंदो ये बई न मरी विया हिकिड़ो विया उन जी क़बर जी ज़ियारत करे जेको मोटंदो आहे साईं फरमाइनि था त मोटण खां पोइ ईअं गुनाहनि खां छंडजी वेंदो आहे ॼण जीजल अम्मा जे पेट मां हाणे निकिरी आयो बलक मूं हिकु सैयद सगोरे खे ॾिठो त माण्हू चवनि पिया की भला दुआ कयो मुंहिंजो फलाणो कमु चई पुट मां त दुआ कयां थो अबो अम्मा अथई न गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे क़बर ते वञी चओ त अम्मा मूंखे दुआ कर अब्बा मूंखे दुआ कर उहे हथ खांदा क़बर में बि दुआ क़बूल थी माउ पीउ सी माउ चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ अल्लाह तोखे ने चवण जो दर्जो ॾींदो रब वॾी हयाती ॾींदी वॾी उमिरि ॾींदी वॾी जमार ॾींदी पर नेठ मरणो आहे मरण खां पोइ ॾिसंदो नियाज़ जे दावत में वियो होसि ऐं सुभान अल्लाह चयो हो उनजो केतिरो अजर मूंखे अल्लाह ॾिनो सस्तो सौदो उजरो घणो सवाब घणो दुरूद मुंहिंजे दिलि भर मदीने वारे ते ॾाढा पढ़ी ॿुधा वालिदैन जो वॾो हक़ आहे माउ पीउ जो वॾो हक़ आहे उनजी दुनिया में ख़िदमत कर उनजी ग़ुलामी ॾे भला जे जहनम चढ़े विया आहिनि त उन्हनि खां तूं मायूस न थी उन्हनि जी उते बि ख़िदमत करे सघीं थो उते बि हुननि जे रूह खे राहत पहुचाए सघीं थो उते बि हुननि जे लाइ भलाई करे सघीं थो अहिड़ा कई वाक़िया अल्लाह जे दीन जे किताबनि में लिखिया पिया हिकिड़ो बुज़ुर्ग आहे हज़रत ख़्वाजा हसन बसरी मशहूर महरूं बुज़ुर्ग आहे क़ुरान जे तफ़सीर जो आलिम हो हदीस जो आलिम हो औलिया किराम में वॾो मक़ाम रखंदो हो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ो शख़्स क़ुरान करीम जो हाफ़िज़ हो सॼो क़ुरान हुनखे यादि हो ओचितो जे गिलास मां पाणी हारजी वञे ईअं उनजे सीने मां क़ुरान हली अल्लाह पनाह में रखे जंहिंखे जेतिरो क़ुरान यादि आहे उनखे भेरो ॾेई पुकू कंदा कयो सॼो आहे त सॼो थोरो आहे त थोरो बसि करे बीठो क़ुरान सीने मां हली या अल्लाह छा कयां हज़रत इमाम हसन बसरी वटि आयो साईं मूंखां क़ुरान विसरी वियो अखर बि यादि कोन्हे बुज़ुर्ग फरमायो त मिन्ना जे मैदान में जेका मस्जिद आहे उन मस्जिद में वञी ज़ुहर जी निमाज़ जेके असीं अॻी चवंदा आहियूं उहा पढ़ उते हिकिड़ो बुज़ुर्ग मिलंदी अकेलो तोखां अॻु में वेठो हूंदो तारे छॾ जॾहिं निमाज़ पूरी थिए त पोइ उन खां दुआ घुरा त इहो विसरियल क़ुरान तोखे यादि अची हेॾे मूं ॾे मुंहिंजा मिछड़ा मुंहिंजा बच्चा मुंहिंजा भाउ तवजो सां 2-3 मिंट सॼो क़ुरान तोखे यादि अची वठी भॻो सफ़र करे मिन्ना में आयो मके जे भर में मिन्ना जो मैदान आहे अचे वेठो अंदर जो घिरियो त अॻी हो बुज़ुर्ग वेठो पर घणो मुंहुं ढकियल सलाम अलैकुम वालेकुम सलाम हथड़ा चिमी मिलियो ज़ियारत कई कि हाणे निमाज़ थिए त पोइ चवांसि निमाज़ जे लाइ जेको इमाम आयो हेॾे मूं ॾे निहारियो उहो बि चादर में वेढ़ियल अचे निमाज़ पढ़ाई निमाज़ पूरी जो थी त हिन उन पहिरें बुज़ुर्ग खे चयो त साईं मूंखे क़ुरान सॼो यादि हो ओचितो मुंहिंजे सीने मां निकिरियो जे पाणी कंहिं शइ मां हारजी वञे हाणे त मां वस करे बीठो हा दिलि ते अचे ई नथो दुआ कयो त क़ुरान मूंखे यादि
साईं फरमायो तो तोखे मुझो दस कह ॾिनो चैसी हज़रत हसन बसरी चई यार मां लिक में होसि हुन मूंखे ज़ाहिर कयो आहे त मां बि ज़ाहिर कयांसि चईसी ॿुधा हींअर निमाज़ जंहिं पढ़ाई हसन बसरी त हो जंहिं निमाज़ पढ़ाई चईसी पाण में ॼाणो ख़ुदा जा वली मूं ते महिरबानी कर वेझरो विहारे नज़र जो कई त 30 ई पारा क़ुर जा सीने में साईं भला मूंखे ॿुधायो त मुंहिंजे सीने मां क़ुर वियो छो चई पुट तूं हिकु नौजवान सुहिणे छोकिरे ॾे बुरी नज़र सां ॾिठो ख़ुदा खे ग़ैरत अची वई ख़ुदा चयो जंहिं दिलि में ख़ैर आहे उन में मुंहिंजो क़ुर ओ हसन बसरी एॾे मक़ाम आहे वली सुभान अल्लाह रिकॉर्डिंग बुढ़ी औरत आई रोंदे साईं मुंहिंजी न्याणी गुज़ारे वई आहे जहान छॾे वई आहे मूं ते महिरबानी कयो वो वज़ीफ़ो ॾिसो त मां ख़्वाब में पंहिंजे न्याणी खे ॾिसां अमा हाणे तूं औरत आहीं औरत वेचारी शरई उज़र सां मजबूर हूंदी आहे महीने महीने रत ईंदो त निमाज़ बि न पढ़े क़ुर खे हथ बि न लाए तूं कहिड़ा वज़ीफ़ा पढ़ी सघंदीअ बसि एतिरो कर जॾहिं पाक साफ़ थी न पोइ वुज़ूअ सां दुरूद शरीफ़ शुरू कर 1 लख दुरूद कढ थी सघे थो त ख़्वाब में न्याणी ॾिसी लख कढी आई अञा क़िबला कुझु कोन्हे अमा 2 लख वरी आई अञा कोन्हे अमा 3 लख जॾहिं 3 लख कढियईं ॾिठई त हिन जी न्याणी जहन्नम में अल्लाह शर सभिनी खे पनाह में रखे हर मुस्लमान खे पनाह में रखे रोंदी आई क़िबला मूं न्याणी पंहिंजी बाहि में ॾिठी आहे अहिड़े अंदाज़ सां बयानु कंहिंजो बुज़ुर्ग पाण बि रोई ॾिनो अम्मा वञी दुरूद पढ़ल आहे भलाई कंदो कुझु ॾींहंनि खां पोइ बुज़ुर्ग फरमायो हेॾे मूं ॾे निहारियो बुज़ुर्ग फरमायो त मूं ख़ुदि ॾिठो त उन जी न्याणी जन्नत में पुछोमांसि उन न्याणी खां मां तुंहिंजे मां त ही ख़्वाब ॾिठो हो तूं जन्नत में पई घुमी तंहिं क़िबला मुंहिंजी अम्मा जी ॻाल्हि बि सही आहे हीअ जन्नत में हुजण वारी ॻाल्हि बि सही आहे मुंहिंजी जीजल मां दुरूद घणो पढ़ियो हो पर इन नीयत सां पढ़ी त मां न्याणी ॾिसां इन नीयत सां कोन पढ़ी त मुंहिंजी न्याणी जहन्नम खां छुटी पवे इन नीयत सां पढ़े हा त शुरूअ में ई मूं ते महिरबानी थिए हा कल्ह 3 ॾींहं हिकिड़ो अल्लाह जो नेक बानो अचे लंघियो उन 11 भेरा दुरूद पढ़ी चयो मौला हे दुरूद जो दर्जो इन मुक़ाम वारनि खे ॾे इन्हनि में जेके गुनहगार तन खे जन्नत ॾे उन दुरूद जे बख़्शण जे करे रब मूंखे जन्नत ॾेई छॾी आहे तव्हां मां जिते भी मुझो आवाज वञे थो जेके ॿुधो पिया त उनखे बि ॿुधायो त क़बर वारा निधन का न छॾियो उन्हनि खे बेवह औरत वांगुरु न छॾियो उन्हनि जे लाइ दुआऊं बि घुरो उन्हनि जे लाइ रब जे नाले ख़ैर बि ॾियो जेको सरी सघे उन्हनि जे लाइ क़ुर पाक जी तिलावत बि करे दर्जो ॾियो दुरूद पढ़ी दर्जो ॾियो अल्लाह जो ज़िक्र करे दर्जो ॾियो जेको बि भलो कमाइण जो दर्जो ॾेई सघो था इबादत जेका बि आहे जेका पंहिंजे मथां फ़र्ज़ आहे वाजिब आहे उहा न सुन्नत मुक़दर न बाक़ी नफली हज आहे नफली रोज़ो आहे नफली निमाज़ आहे जेका बि नफली ख़ैर ख़ैरात आहे उनजो दर्जो ने क़बर वारनि खे मिले थो जे गुनहगार आहिनि त रब बख़्शे थो जे न त रब उन्हनि जा दर्जा बुलंद ऐं बाला करे थो छॾे हदीस पाक जो हिकिड़ो वॾो रावी आहे साबित बुनानी मुहद्दिस उनजो नालो आणींदा हल उनजी रिवायत आहे त मुंहिंजी आदत हूंदी हुई जॾहिं मूंखे मौक़ो मिलंदो हो रब जे नाले ख़ैरात ॾेई उनजो दर्जो बीबी राबिया बसरी मशहूर वली औरत आहे उनजे हवाले कंदो हुयुसि अॼुकल्ह असां वटि औरतुनि खे ग़लति राह ते लॻायो थो वञे जनाब लथल साहिब मुशर्रफ साहिब तकरीर करे वियो औरतुनि खे भड़काए वियो किसी से डरो नहीं मैं तुम्हारे साथ हूं अचे जो मथा मुसीबत कर की हथ सां पियो लिखे वञ पुट वञ मैं तुम्हारे साथ हूं अरे तूं केतिरो हूंदे तूं त मिटीअ जे खंड में ईंदे जेको क़बर में अचे उनखे यादि कर हेॾे निहारियो तव्हां असां सभु मरंदासीं रहंदो रब जो नालो मिट माइट लतूं ॾे वेह ते वेह लतूं ॾेई पूरी अब हो या न ॻाल्हायो ॻाल्हायो
पुट भी कबर में न हूंदो, अमर भी कबर में न हूंदी, नुह भी कबर में न, न्याणी भी कबर में न, मुड़ुस सां नंग हूंदो, न नंग सां मुड़ुस हूंदो, न ज़मींदार हारी सां, न हारी ज़मींदार सां, न सरदार राज सां, न राज सरदार सां, केर बि न हूंदो। पर हाओ उन कबर में तुंहिंजे साथ ॾियण लाइ ईंदो त मदीने वारो। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ। मां हिकिड़ी केस्ट ॿुधी, हिकिड़ी नात मूंखे त न रुआरे छॾियो, ख़ुदा जो कसम रुआरे छॾियो। हुन में छा हो? या हबीब अल्लाह